साहबान के भी गुजारिश कंदुसि दरगाह कमेटी में या किसी भी जगह फैसला थियनि था उन ते मुख्य साहबान इम्प्लीमेंट कराइनि। महिरबानी करे इम्प्लीमेंट में थोड़ी देर थिए थी, महिरबानी करे इम्प्लीमेंट कराईंदो, जमात जा मसइला हलंदा वेंदा। जेको भी फ़ैसिलो कयूं था, कंहिंखे अगरि का ॻाल्हि उन में कमी पेशी आहे तो वरी अपील भी दाख़िल करे सघे थो, वरी असां वटि अची सघे थो, चीफ खलीफ़े साहब वटि भी अची सघे थो। समाजी तौर सियासी तौर हर ॻाल्हि में असां गॾु हुजूं। पीर साईं जो हुकम ते नो कमेंट, को भी कमेंट कोन करणो, रफ़ेक चवणो आहे, अखियूं पूरे हुन ते अमल करणो आहे। पाकिस्तान जिंदाबाद, भेज पगारा। सादिक सौज़ सुर जो वॾो हुल हुले थो, जॾहिं सिर सिकंदर अची सिर मिले थो। इहा दिल ॿिए जे मिलण खां चढ़ी वई, चरी खे चयुमि पर चवण खां चढ़ी वई। मुंहिंजी दिल ॿिए जे मञण खां चढ़ी वई, चरी खे जमात जा मोतबर जमायती और मुजाहिदो सभिनि खे मुंहिंजो सलाम, भेज पगारा। साईं मुंहिंजा हक़ीक़त में अॼु जेका हिते खलीफ़े कासिम साहब वटि गॾिजाणी थी आहे, इहो पीसी सरदार जिन जे हुकुम मुबारक जे मूजिब थी आहे। छो जो पाण करीमन हुकुम फरमायो चीफ खलीफ़े साहब खे ऐं हाल ओरियो ऐं मूंखे उनजी रिपोर्ट ॾियो। इहो सिलसिलो हले पियो कई 300 साल खां वठी त अॼु बि पाण पाबंदी कयूं पिया। इहो क़यामत ताईं इंशाअल्लाह ताला ईअं जारी ऐं सारी रहंदो, छाकाणि त ही उहिदे वारी जमात। दोस्तों ही तव्हांखे असां ॾेखारियूं पिया चीफ हुरजमात जो चीफ खलीफ़ो फ़कीर कलीमुल्लाह वसाण जे मान में दावत मस्तानी फ़कीर जे मुख्य खलीफ़ो फ़कीर कासिम फ़कीर महर जे तरफ़ां ही दावत ही असां तव्हांखे ॾेखारियूं पिया हुरजमात जे गॾिजाणी कोठाई वई आहे, जंहिंमें मुख्य महिमान चीफ खलीफ़ो हुरजमात फ़कीर कलीम बांध पाके अचण जी रुगो देर हुई, गुरबतारन जो परचण दुखियो कोन हो, रात रो ई कयम मथां मूं रखियो। पोइ वॾे न्याज़ सां निबड़ी पंहिंजूं अखियूं, प्यार वारनि जे पेरनि मथां मूं रखियो। मौज महबूब जा पेर विया ॿई पुसी, मौज महबूब जा पेर विया ॿई पुसी। मूं पाणी अखियुनि मां उजो कोन हो, रात रो ई कयम मिंट महबूब खे ईअं लॻो जड़त अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही तव्हांखे ॾेखारियो पिया हुरजमात जे चीफ खलीफ़े फ़कीर कलीमुल्लाह वसाण जे मान में दावत मस्तानी संगत जे मुख्य खलीफ़ो फ़कीर कासिम महर जे तरफ़ां ही दावत कोठाई वई आहे। चीफ खलीफ़े फ़कीर कलीमुल्लाह वसाण फ़कीर मोहम्मद वसीम चांद जंहिं नात पढ़ी सबक सूर हयाई जो ॾिनो मुर्शिद मान हुई। सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त हुरजमात जे चीफ खलीफ़ो फ़कीर कलीमुल्लाह वसाण जे मान में दावत ॾिनी वई आहे, जंहिंमें हुरजमात जो मुख्य खलीफ़ो फ़कीर कासिम फ़कीर महर जे तरफ़ां असांजा खलीफ़ा ग्रामी असांजा मोहतरम मौलवी हिते मौजूद आहिनि। उन्हनि खे आजण लाइ आऊं मस्त फ़कीर तरीक़े जे मुख्य खलीफ़े फ़कीर साईं मोहम्मद कासिम महर जिन खे अर्ज़ कंदुसि त उहे अचनि ऐं आयल महिमाननि खे आजण कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब चीफ खलीफा फ़कीर कलीमुल्लाह वसाण साहब, फ़कीर कादिर भाई,
डॉक्टर मोहम्मद हाशिम माफ़ कजो सभिनी जा नाला वठंदुसि त वधीक टाइम लॻंदो तमामु सभई जेके बि आयल खुलफ़ा हज़रात आहिनि ऐं हिन पिंडाल में असांजा जेके बि मौजूदीन आहिनि अस्सलाम वालेकुम। जीअं त हीअ अॼोकी गॾिजाणी थोरो वेझो रखो। हिकिड़ी गैदरिंग जेका रखी वई आहे इहा इन जे लाइ रखी वई आहे त जमायत खे कुझु ॿुधूं ऐं ॿुधायूं। ही रोज़े दणी रहमतुल्लाह अलैह जी जमायत आहे। हिन में का ऊंच नीच कोन आहे ऐं पीर साईं हज़रत मोहम्मद राशिद रोज़े दणी रहमतुल्लाह अलैह आकाए दो जान हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो पैगाम खणी ऐं हिन असांजे खिते में वधि खां वधि तबलीग कई जंहिंमें ही उन जो फैज़ आहे। ही जेके बि माण्हू हज़रत रोज़े दणी रहमतुल्लाह अलैह जा फॉलोवर आहिनि इहे हज़रत रोज़े दणी रहमतुल्लाह अलैह जे कावशुनि सां छो जो अॼुकल्ह त तव्हां ॾिठो हूंदो ही एडवांस दौर आहे गाॾियूं आहिनि मोटरूं आहिनि पर उन वक़्त में पाण हज़रत मोहम्मद राशिद रोज़े दणी रहमतुल्लाह अलैह पाण पहिरें पंधि वञी जमायत जे घर घर मतिलबु उन महिल इहा जमायत कोन हुई पर उते वञी हर जाइ ते वञी पाण दीन जी तबलीग कई। असांजो जेको मक़सदु आहे ख़ासि जेको मक़सदु आहे उहो इहो आहे मक़सदु हाणे माफ़ कजो ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त ही अजरकुन जो या हिननि जो सिलसिलो पोइ हलंदो इंशा अल्लाह ताला इहो तव्हांजो शुरू कंदासीं पर हींअर थोरो असांखे गुफ़्तगू करणु ॾियो त जीअं जंहिं मक़सद लाइ आया आहियूं या मक़सदु जंहिंसां गॾु थिया आहियूं उहो जमायत खे पैगाम ॾियूं। तव्हां सभिनी जी महिरबानी करे वेंदो त असां हिन प्रोग्राम अॻिते हलाईंदासीं। सो दोस्तो आउं ॿुधाईंदो हलां त हीअ ख़ासि असांजो जेको ख़लीफ़नि जो जेको पीर साईं रोज़े दणी रहमतुल्लाह अलैह ख़लीफ़ा मुक़ररु कया हुआ इहे इन कम लाइ कया हुआ बाबा वञो जमायत में वञो ऐं दीन मोहम्मदी जी प्रचार कयो। दीन मोहम्मदी जी प्रचार आहे त अलाह जो कलाम माण्हुनि ताईं पहुचायो छो जो अॻे जहालत हुई पढ़ियल लिखियल कोन हुआ ऐं अल्हम्दुलिल्लाह ही असांजो जेको ही सिंधी कल्चर आहे इन में पहिरियों तर्जुमो क़ुर पाक जो बि सिंधीअ में लिखियो वियो आहे। पहिरियों जेको तर्जुमो असां बुज़ुर्ग जीअं असांजे उलमा सगोरनि मुफ़्ती सगोरनि क़ुर पाक जा तर्जुमा लिखिया आहिनि उहे सवली सिंधीअ में आहिनि जीअं तव्हांखे सम्झ में अचे उहे मौजूदु आहिनि उहे वठो ऐं तव्हां पढ़ो छो जो हीउ जेको रोज़े दणी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ आहे इहो त दीन मोहम्मदी जी ख़िदमत करणु उन जी प्रचार करणु ऐं ही आहे बाज़ारो आहे जज़ा जे ॾींहं जो मालिक आहे ऐं अलाह साईं असां मुखातिब थियो या ॻाल्हि पिया कयूं अलाह जे अॻियां असां मुखातिब थी ही ॻाल्हि कयूं पिया। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस हिंद 27 तरमीम के रद्द किया टियों ॾींहुं बयान जे ज़रिए तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान कल इस्लामाबाद की मीटिंग में हिनके मुल्क लाइ तबाह कुन ऐं ख़तरनाक करार ॾेई रद्द करे छॾियो आहे। असां सम्झूं पिया ही जेको थी रहियो आहे 2022 खां हूअं त पहिरें ॾींहं खां पर 2022 खां जेको थी रहियो आहे इहो हिकिड़ो अहिड़ी साज़िश तहत थी रहियो आहे जेको बैरूनी आका मुल्क जा ताक़तवर धुरियूं सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी करप्ट पॉलिटिशियन ऐं करप्ट सिविलियन ब्यूरोक्रेसी इन्हनि गॾिजी सॼे मिल्कियत ते माल ते ऐं पंहिंजनि ज़ाती फ़ाइदनि ऐं उहिदनि ते सॼे मुल्क खे दाव ते लॻाए छॾियो आहे ऐं 2024 जी जाइली इलेक्शन कई ऐं हाणे तेज़ी सां
आइन में तब्दीलियूं करे रहिया आहिनि उन करे चवंदा आहिनि त घणनि बीमारियुनि जो हिकु इलाजु TTAP जेको चोरी हिन जलसो करणु अचे पई क्या ख़ुशनसीबी ॿुधिजो MNA MPA ॿियनि सूबनि में वधीक आहिनि TTAP में हितां आहे ई कोन पर कंहिं छा चइबो छातीअ ते हथु कोन कयो मूं हथु छातीअ ते असीं सिंध खां शुरू कंदासूं ऐं 14 तारीख़ ते जलसो आहे भेनरुनि भाउरनि खे चयोसीं अचिजो उन करे पाण मुस्तक़िल मिज़ाजी सां हिन मौजूदा जाली निज़ाम जाली इलेक्शन कमीशन ऐं ही कूड़ी पार्लियामेंट ऐं दलालनि जी जा देरा जंहिंखे चइबो दलालनि जा देरा जेके भरिया पिया आहिनि क़ौमी असेंबलीअ में ऐं सेनेट में इन्हनि जे आइनी तरमीमुनि खे न मञींदासूं ऐं हिन मुल्क जे मौजूदा सिस्टम खे ख़तम कंदासूं ऐं ही इलेक्शन ही जेको जाली इलेक्शन आहे हीअ हुकुमरानी आहे इन खे ख़तम थियणु घुरिजे ऐं अवाम जे तरफ़ राब्ता मुहिम में निकिरूं पिया 24 खां सॼे मुल्क में इन लाइ राब्ता मुहिम करे ऐं करोड़े अवाम जे ज़रिए जीअं सिंध में पाणीअ जे मामले ते सिंध जे माण्हुनि जे इज्तिमाही शऊर हुननि खे न खुटंदड़ जिदोजहद जे ज़रिए शिकस्त ॾिनी इंशाअल्लाह मुल्क जे महकूम मज़लूम ऐं पीड़ियल ऐं सियासी आज़ादी जा ख़्वाह माण्हू गॾिजी ही मौजूदा सिस्टम खे दफ़न कंदा ऐं हिन मुल्क खे नए सिर तामीर कंदा साबिका MPA मौजम अली खान अब्बासी अवाम से मुलाकात के लिए कोटदार खान अब्बासी पहुंचे जहां अवाम ने उनका पुरजोश इस्तकबाल किया। मुलाकात के दौरान अवाम की जानिब से मौजम अली खान अब्बासी को उम्र की सआदत हासिल करने पर मुबारकबाद पेश की और गुलदस्ते निछावर किए गए। साबिका MPA मौजम अली खान अब्बासी अवाम से मुलाकात के लिए कोटदार खान अब्बासी पहुंचे जहां अवाम ने उनका पुरजोश इस्तकबाल किया। मुलाकात के दौरान अवाम की जानिब से मौजम अली खान अब्बासी को उम्र की सआदत हासिल करने पर मुबारकबाद पेश की गई और गुलदस्ते निछावर किए गए। गोट अच्छी मजीद गुलाम नबी खास के लिए पारा डिनल आज और जमायत चीफ खलीफे की गली मुलावसान हो जमायत संगत मौजूद